हजरत मौलाना इमदादुल्ला भुट्टे साहब के वो माइक ते अचन ऐं खिताब करण फरमाइन। अल्हम्दुलिल्लाह कफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तआला फ़ी किताबिम मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। लक़द मन्ना अल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लिम। मुझे अज़ीज़ो दोस्तों और बुजुर्गों, जेका मैं आयत तिलावत कई आ तव्हांजे साम्हूं, इन जो ताल्लुक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस सां आहे। हिन जलसन जो मक़सद नसीहत है। वडी में वडी नसीहत उहा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान आहे, उनके बुधजे बुधाइजे। मां सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तमहीद में ॾिठो, अल्लामा शिबली नोमानी सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कई जिल्द लिखिया। उन जी उन तमहीद बदी आहे त उहे कन जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान ॿुधनि था ऐं उहा ज़बान जेका नबी जो शान बयान करे थी, इन्हनि कननि वारनि के ऐं इन ज़बान वारे के इंशा अल्लाह जहन्नम जी बाहि कुझु बि न कंदी। इन जी दुनिया भी कामयाब है, इन जी आख़िरत भी कामयाब है। तॾहिं अॼु हिन जे अज़ीम शान जलसे में अॼु मां इन्ही उनवान के इन्ही मौज़ूअ के तरजीह ॾियां थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान कयां कुछ मिनट। उएं 8 ॾींहंनि खां पोइ रबीउल अव्वल अचे थो, उन में त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बा सआदत थी आहे। हिकिड़ो मौक़ो ऐं मुनासिबत भी आहे त इन मौज़ूअ खे अपनायां। मां हिन शुगर मिल घोटकी में जुमे जो बयान कंदो हाँ, उन में रबीउल अव्वल का वठी जियां रबीउल अव्वल जो चंद्र बेंदो आ, पोइ रजब ताईं 5 महीना रबीउल अव्वल, रबीउ सानी, जमादुल अव्वल, जमादुल सानी, रजब, ये 5 महीना नबी जो शान बयान कंदो। मौज़ू एॾो वसी आहे जो हे खुटण जो कोन्हे। पोइ मथो शाबान अची वेंदो आहे, पोइ मौज़ू बदिलाईंदो आहे, शाबान जी फज़ीलत, रमज़ान जी फज़ीलत, मजबूरन मौज़ू मटाइणो पवंदो आहे, न त ही मौज़ू इंतिहाई वसी आहे। अॼु मां तव्हांखे उहो शान ॿुधायां थो जेको हज़रत हसान बिन साबित बयान कयो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत हसान बिन साबित जे लाइ ख़ुदि मिंबर के सजायो। मिंबर के सजाए हज़रत हसान बिन साबित के फरमायो, हसान तू मुंहिंजो हिते शान बयान कर। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि साहब सां गॾु साम्हूं वेही रहिया। साम्हूं हज़रत हसान मिंबर ते वेठो, अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि साम्हूं वेठो, साहब बि साम्हूं वेठा। हज़रत हसान शान बयान कंदे फरमाए तो, लम यख़्लुक़िर रहमानु मिस्ल मुहम्मदी अबदन व हक़्क़क अल्ला यख़्लुक़ू। चवे तो लम यख़्लुक़िर रहमानु मिस्ल मुहम्मदी,
अल्लाह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिसल कॾहिं पैदा कयो ई कोन्हे आदम को वठी अॼु तो ई अॻिते चवे थो अबदाऊं वहक़क़ अल्लाह यख़्लुक़ू मुंहिंजो ईमान आहे क़यामत ताईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिसल पैदा थींदो बि न पैदा थियो आहे न थींदो हिन जहिड़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं वेठा हुया पंहिंजे हथनि सां ईअं इशारो करे चए पियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इशारो कयो सहाबा जी जमात वेठी आहे साम्हूं ऐं वॾो मज़ो कयो आहे हिन बैतनि में वॾो मज़ो नबी ॾे ईअं इशारो करे चवे थो इन्नक शम्सुन वल मुलूक कवाकिबु इज़ा तलअत लम यब्दु मिनहुम कौकबु इन्नक शम्सुन ओ अल्लाह जा हबीब ओ अल्लाह जा महबूब इन्नक शम्सुन तू त सिज वल मुलूक कवाकिबु जेके दुनिया जा बादशाह जेके दुनिया जा नबी आया हा उहे सभु सितारनि जे मिसल इज़ा तलअत लम यब्दु मिनहुम कौकबु जॾहिं सिज निकिरंदो आहे पोइ सितारा छुपी वेंदा आहिनि लिकी वेंदा आहिनि इज़ा तलअत ओ अल्लाह जा हबीब तूं जे आहीं त लम यब्दु मिनहुम कौकबु समूह नबियनि जी नुबूवत मनसूख थी वई उन्हनि जो सिज ग़ुरूब थी वियो हाणे क़यामत ताईं तोजो ई सिज तुलू ई तुलू हूंदो तोजो ई सिज उभरियल हूंदो ॿियनि समूह नबियनि जी नुबूवत मनसूख थी वई अॻिते फरमायईं अफलत शुमूसुल अव्वलीन व शम्सुना अबदन अला उफुकिल बकाला तग़ुबु चए पहिरें नबियनि जी नुबूवत जो सिज उहो लही वियो तूं जे आहीं त उन्हनि जी नुबूवत ख़तम थी वई ऐं तोजी नुबूवत जो सिज क़यामत ताईं तुलू ई तुलू हूंदो अॻिते फरमाए थो फाकन नबिय्यीन फी ख़ल्क़िन व फी ख़ुलुक़िन वलम युदानूहु फी इल्मिन वला करमी फाकन नबिय्यीन तू 1.25 लाख नबियनि को मथे थी वई फी ख़ल्क़िन अख़लाक़नि में बि वफ़ी ख़ुलुक़िन हुस्न में बि वलम युदानूहु फी इल्मिन वला करमी 1.25 लाख नबी उहे न तो जे हुस्न जो मुक़ाबिलो करे सघनि था ऐं न तो जे अख़लाक़नि जो मुक़ाबिलो करे सघनि था 1.25 लाख नबी हिकु पासे ॾो बयान हिकु पासे ॾो तूं बि 1.25 लाख नबी उहे तो जे अख़लाक़नि ऐं तो जे हुस्न जो मुक़ाबिलो नथा करे सघनि लिकुल्लि नबिय्यिन फिल अनामि फ़ज़ीलतुन जुमलतुहा मजमुअतुन लिमुहम्मदी अल्लाह 1.25 लाख नबियनि मां कंहिं न कंहिं नबी खे को न को मौजो ॾिनो हुयो 1.25 लाख नबियनि मां अल्लाह साईं हर नबी खे हिकु हिकु मौजो ॾिनो लिकुल्लि नबिय्यिन फिल अनामि फ़ज़ीलतुन अल्लाह साईं सभु कंहिं नबी खे हिकु हिकु मौजो ॾिनो जुमलतुहा मजमुअतुन लिमुहम्मदी अल्लाह सभु जा सभु मौजा गॾाए ॾिना हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 1.25 लाख नबियनि जा जेके मौजा हुया सभु जा सभु अल्लाह इकट्ठे करे छॾिया हिकु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में 1.25 लाख नबियनि जा मौजा यानी अल्लाह जे हिन हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मौजा 1.25 लाख खां मथे आहिनि जॾहिं हिन इहे बैत कया हज़रत हसान बिन साबित जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी बीठा उथी बीही नबी खे उन ॾींहं ते हिकु उची चादर पिया तली सुठी चादर हे जेको मौलवियुनि खे हुमाल पातल हूंदो आहे न खॿे कुल्हे ते हुमाल हूंदो अथनि इहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह चादर पाईंदा हुआ खॿे कुल्हे ते उहा रखंदा हमेशह उन ॾींहं ते अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकु उची चादर पातल हुई सुठी ऐं नवी हुई उहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत हसान बिन साबित खे ॾिनी त इहा तोखे तोहफ़े में आहे इन इहा बैत जे चया त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे इहा पंहिंजी चादर तोहफ़े में ॾिनी हिन खे मज़ो आयो ख़ुशी थी अॻिते बैतनि जो उनवान ई हिन खां मटिजी वियो ख़ुशी में अॻिते चवे थो ख़ुलिक़्त मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन कअन्नक क़द ख़ुलिक़्त कमा तशाउ ख़ुलिक़्त तू पैदा कयो वियो आहे
खुलिकत ख़ालिक त अल्लाह हुआ, ख़ालिक तू कोने। खुलिकत तू पैदा कयो वियो आहे, मुबव्वअम मिन कुल्लि ऐबिन तू पैदा कयो वियो आहे सभिनी ऐबनि को पाक ऐं साफ़। तुझी जान में, तुझे जिस्म में, तुझे अखलाकन में कहीं भी किस्म जो ऐब कोने को। कअन्नक कद खुलिकत कमा तशाउ अल्लाह तोखे पैदा कयो जीअं तू चाहे पियो। अल्लाह तोखे उएं पैदा कयो जीअं तू चाहे पियो। यानी अल्लाह आदम अलैहिस्सलाम के पैदा कयो जीअं अल्लाह चाहियो उहा सूरत ॾिनई। अल्लाह मूसा अलैहिस्सलाम के पैदा कयो जीअं अल्लाह चाहियो उहा सूरत ॾिनई। अल्लाह ईसा अलैहिस्सलाम के पैदा कयो जीअं अल्लाह चाहियो उहा सूरत ॾिनई। अल्लाह नूह अलैहिस्सलाम के पैदा कयो जीअं अल्लाह चाहियो उहा सूरत ॾिनई। अल्लाह 1.25 लाख नबियन के पैदा कयो जीअं अल्लाह चाहियो उएं ठाहियईं। कअन्नक कद खुलिकत कमा तशाउ अल्लाह तोखे पैदा कयो तोखां पुछी ठाहियईं मोहम्मद तोखे कीअं ठाहियां, तू चयो हीअं ठाहे, पोइ अल्लाह तोखे उएं ठाहियो। कअन्नक कद खुलिकत कमा तशाउ अल्लाह तोखे पैदा कयो जीअं तू चाहे पियो, अल्लाह तोखे उएं पैदा कयो। अॻिते फरमाए अहसनु मिन कलम तवकत्तु ऐनी तोखां वधीक हसीन मुंहिंजी अखि कॾहिं न ॾिठो आहे। ॿियो बैत आहे हज़रत हसन बिन साबित जो जंहिंमें आहे अहसनु मिन कलम तवकत्तु ऐनू तोखां वधीक हसीन कंहिं बि अखि कॾहिं न ॾिठो आहे। व अजमलु मिन कलम तलिदिन निसाउ तोखां वधीक हसीन तोखां वधीक ख़ूबसूरत मुंहिंजो ईमान आहे। क़यामत ताईं ज़ैफ़ूं ॼमी बि न सघंदियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान कंदे इन अजीब लफ़्ज़ अॻिते चवे थो ज़म्मल इलाहु इस्मन नबी इला इस्मिही अल्लाह तोजे नाले के पंहिंजे नाले सां गॾु मिलाए छॾियो आहे। इज़ा क़ालल मुअज़्ज़िनु फिल ख़म्सि अशहदु जॾहिं मुअज़्ज़िन 5 वक़्त अज़ान ॾींदो आहे उन 5 वक़्तनि अज़ान में चवंदो आहे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह उहो इहो अल्लाह जो नालो वठंदो आहे त उन वक़्तु मुत्तसिल चवंदो आहे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह उहो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो बि वठंदो ई वठंदो आहे। मुअज़्ज़िन जॾहिं अज़ान ॾींदो आहे अज़ान में अल्लाह जो नालो वठंदो आहे त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ई वठंदो आहे। हज़रत हसन बिन साबित इन बैत में चवे थो इज़ा क़ालल मुअज़्ज़िनु फिल ख़म्सि अशहदु जॾहिं मुअज़्ज़िन 5 वक़्त अज़ान ॾींदो आहे उन अज़ान में अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जो नालो वठंदो आहे त अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह बि चवंदो ई चवंदो आहे त ज़म्मल इलाहु इस्मन नबी इला इस्मिही ॾिस अल्लाह तोजे नाले खे पंहिंजे नाले सां गॾु मिलाए छॾियो आहे न। तव्हां जिथे ई ॾिसंदव जिथे अल्लाह जो नालो हूंदो उते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ई हूंदो। कलामुल्लाह में अल्लाह जे कलाम पाक में अल्लाह जो नालो, कलाम पाक में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो बि, अतहियात में अल्लाह जो नालो, अतहियात में नबी जो नालो, दुरूद में अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन अल्लाहुम्मा अल्लाह जो नालो, सल्लि अला मुहम्मदिन इहो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो, अतहियातु लिल्लाहि इहो अल्लाह जो नालो, वस्सलावातु वत्तय्यिबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु इहो नबी जो नालो। जाते काथे जाते अल्लाह जो नालो हूंदो उते नबी जो नालो हूंदो ई हूंदो। कलमे में ॾिसो उहो कलमो जंहिंजा 2 जुज़ आहिनि, हिकु अल्लाह जो जुज़ ॿियो नबी जो जुज़। ला इलाहा इल्लल्लाह इहो अल्लाह जो नालो, मुहम्मद रसूलुल्लाह इहो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो। जाते काथे अल्लाह जे नाले सां गॾु नबी जो नालो आहे कंहिं छा चयो आहे सलातुल्लाह कलामुल्लाह जहां देखा तो ये देखा जहां देखा लिखा अल्लाह मुहम्मद भी लिखा देखा जाते भी ॾिठो मां अल्लाह लिखियल हुयो त उते मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी लिखियल हुयो जाते भी ॾिठो। हिते हज़रत हसन बिन साबित फरमाए थो ज़म्मल इलाहु इस्मन नबी इला इस्मिही अल्लाह तोजे नाले के पंहिंजे नाले सां गॾु मिलाए छॾियो आहे। इज़ा क़ालल मुअज़्ज़िनु फिल ख़म्सि अशहदु जॾहिं मुअज़्ज़िन 5 वक़्त अज़ान ॾींदो आहे
पोइ उहो अलाह जो नालो वठंदो आहे अज़ान में त तुंहिंजो नालो बि अज़ान में ईंदो ई ईंदो आहे अलाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नालो अलाह सां गॾु मिलियो पियो आहे ॿी ॻाल्हि त सॼी दुनिया में हाँ काथे सुबुह जो टाइम आहे काथे सुबुह जी आज़ान थिए थी काथे ज़ोहर जी आज़ान थिए थी हिकु सेकंड बि उहो ख़ाली कोन्हे जेको आज़ान को ख़ाली हुजे यानी हिकु सेकंड बि ख़ाली कोन्हे जेको अलाह जे नाले सां गॾु नबी जो नालो न हले पियो अलाह जे नाले सां गॾु नबी जो नालो हर हिकु सेकंड में हले थो हिकु सेकंड बि ख़ाली कोन्हे जॾहिं दुनिया मां दीन मिटिजी वेंदो इहे अज़ानूं ख़तम थी वेंदियूं अज़ान जो आवाज़ बंदि थी वेंदो उलमाए कराम ख़तम थी वेंदा इहे हाफ़िज़ ख़तम थी वेंदा दीनदार नेक सालिह ख़तम थी वेंदा मस्जिदूं ख़तम थी वेंदियूं अज़ान अचणु बंदि थी वेंदी यानी अलाह ऐं नबी जो नालो बंदि थी वेंदो उन शख़्सनि ते पोइ क़यामत क़ाइमु थी वेंदी जॾहिं अलाह ऐं नबी जो नालो बंदि थी वियो अॻिते हज़रत हसन बिन साबित फरमाए थो वशक़ लहू मिन इस्मिही लियुजल्लहू फज़ुल अर्श महमूदुन वहादा मुहम्मदु ओ अल्लाह जा हबीब ओ अल्लाह जा महबूब वशक़ लहू मिन इस्मिही लियुजल्लहू अल्लाह तोजे नाले के पंहिंजे नाले मां ठाहियो आहे अल्लाह तोजे नाले के पंहिंजे नाले मां ठाहियो आहे जेको अल्लाह जो नालो आहे उन्ही मंझि ई तुंहिंजो नालो ठहियलु आहे छो तफ़ज़ुल अर्श महमूदुन वहादा मुहम्मदु अर्श वारो अल्लाह उहो अल्लाह सॾींदो आहे महमूद अल्लाह जो नालो आहे महमूद वहादा मुहम्मदु ऐं हे आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद ऐं महमूद जी माना बि हिकु आहे मादो बि साॻियो आहे महमूद हामीम दाल मादो हमद मोहम्मद मोहम्मद जो मादो बि हामीम दाल हमद महमूद जी माना बि जंहिंजी तारीफ़ कई वञे मोहम्मद बि माना जंहिंजी तारीफ़ कई वञे ॿिन्हिनि जी माना बि साॻी मादो बि साॻियो ही उहो नबी आहे जंहिंजा अल्लाह साईं जॻह ब जॻह कसम खयां जॻह ब जॻह कसम कयां हिकु जॻह ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही जो सिलसिलो बंदि थी वियो कुझु वक़्त जे लाइ अल्लाह साईं वही बंदि करे छॾी वही जे बंदि थी वई त काफ़रनि तानो ॾिनो उन्हनि तानो ॾिनो हूंदो हिकु अलाह हुयुसि उहो ई छॾे वियो अथसि हिन जो हूंदो कयो हूंदो हिकु अलाह हुयुसि उहो ई बेज़ार थी वियुसि उहो ई छॾे वियुसि काफ़रनि तानो ॾिनो दुश्मननि तानो ॾिनो इहो तानो अलाह न सठो इहो तानो अलाह न सठो तव्हां सॼे क़ुरान मजीद जो मुतालो कंदव तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी त कंहिंजी पुठि पीउ कंदो आहे पुठि थींदी आहे न पुठि कंहिंजी पुठि पीउ कंदो आहे कंहिंजी पुठि को अज़ीज़ कंदो आहे कंहिंजी पुठि को रिश्तेदार कंदो आहे कंहिंजी पुठि को ॻोठ जो वॾेरो कंदो आहे को नवाब कंदो आहे कंहिंजी पुठि को ख़ान कंदो आहे हे उहो नबी आहे जंहिंजी पुठि जॻह ब जॻह अलाह कई आहे जॻह ब जॻह अलाह हिन जी पुठि कई हिननि चयो काफ़रनि चयो दुश्मननि चयो हूंदो हिकु अलाह हुयुसि उहो बि छॾे वियो अथसि अल्लाह साईं पुठि करे कसम करे जवाब ॾिना कसम करे उन्हनि दुश्मननि खे अलाह जवाबु ॾिनो अलाह फरमायो वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुका वमा क़ला वज़्ज़ुहा मूंखे कसम आहे तोजे सुबुह जे हसीन मुंहं जो वल्लैलि इज़ा सजा मूंखे कसम आहे तोजे राति जे ही कारी ज़ुल्फ़ुनि जो जॾहिं तूं ॻाल्हाईंदो आहीं पोइ हीअं मुंहं खे झटको ॾींदो आहे हीअं अलाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हाईंदो हो न पोइ ॻाल्हाए में कॾहिं कॾहिं हीअं मुंहुं लुॾे त अलाह जे नबी जो हिते ज़ुल्फ़ूं हूंदियूं मथां उहे ज़ुल्फ़ूं अची हीअं मुंहं ते लॻनि अलाह कसम करे थो वज़्ज़ुहा मूंखे तुंहिंजे सुबुह जे हसीन मुंहं जो कसम वल्लैलि इज़ा सजा तुंहिंजी राति जे ही कारी ज़ुल्फ़ुनि जो कसम इज़ा सजा जॾहिं तूं ॻाल्हाईंदो आहीं झटको ॾींदो आहीं उहे ज़ुल्फ़ूं मुंहं ते लॻदियूं थी केॾियूं हसीन लॻदियूं आहिनि मूंखे इन तुंहिंजे हुस्न जो कसम मा वद्दअक रब्बुका वमा क़ला मां न तोखे अकेलो छॾियो आहे न मां तोखां बेज़ार थियो आहियां मां न तोखे बेज़ार थियो आहे न अकेलो छॾियो दुश्मन तुंहिंजा ग़लति था चवनि कोन थियो तोखे अकेलो कोन कयो अलाह पोइ तकलीफ़ां छो वही बंदि कये हुननि मूंखे तानो ॾिनो इहा तकलीफ़ छो ॾिनई अलाह उहो बि सबबु बयानु कयो अलाह फरमायो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला तुंहिंजो पोयों हाल पहिरें हाल खां भलो कंदो वेंदुमि ॻाल्हि खे ख़्याल सां सभिनि जो हे ॻाल्हियूं ॿुधायां थो तव्हांखे वॾे कम जो
ऐं शान कंहिंजो आहे इन को मथे काई हस्ती कोन्हे काइनात जी इन हस्ती को मथे का बि हस्ती काइनात जी आहे कोन ऐं तव्हांखे अहम नुक़्ता ॿुधायां थो नबी चयो साईं पोइ तकलीफ़ां छो हुननि मूंखे तानो ॾिनो उन्हनि खे मौक़ो मिली वियो न वही बंदि थिया न हो मूंखे तानो ॾिना अलाह फरमायो वलल आक़िबतु ख़ैरुल लक मिनल ऊला मां हिकु तकलीफ़ ॾींदो आहियां त उन ॾुख खां पोइ सवें सुख ॾींदो आहियां हिकु ॾुख खां पोइ सवें सुख मां इहो चाहियां थो वलल आक़िबतु ख़ैरुल लक मिनल ऊला मां तुंहिंजो पहिरियों हाल मां तुंहिंजो पोयों हाल पहिरें हाल खां भलो कंदो वेंदुमि तुंहिंजी बचपन बि भली त तुंहिंजे बचपन खां वधीक तुंहिंजी जवानी भली तुंहिंजी जवानी त भली वरी तुंहिंजी जवानी खां वधीक तुंहिंजी पोहाइप भली तुंहिंजो पोयों हाल भलो थींदो वेंदो अॻिले हाल खां इज़त वारो कुझु शख़्स हूंदा आहिनि जंहिंजी जवानी में इज़त हूंदी आहे जॾहिं ॿुढा थी वेंदा आहिनि पोइ उन्हनि जूं आदतूं अहिड़ी थी वेंदियूं आहिनि जज़्बात गुस्सो बसि इज़त पंहिंजी मिटी में मिलाईंदा वेंदा पोयों हाल ॾाढो किनो थी वेंदो आहे उन्हनि जो सभु को बेज़ार थींदो वेंदो सभु को बेज़ार अकेलो थी वेंदो आहे इहो माण्हू सभु को तंग थी वेंदो आहे को चवंदो आहे फौत ते जिंद छूटे अलाह फरमायो वलल आक़िबतु ख़ैरुल लक मिनल ऊला ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजो जेको पोयों हाल ईंदो वेंदो उहो पहिरें हाल खां वॾो इज़त वारो हूंदो तुंहिंजी इज़त थींदी वेंदी वलसौफ युअतीका रब्बुक फतर्ज़ा मां तोखे एॾो ॾींदुमि जो फतर्ज़ा तूं ख़ुशि थी वेंदे तूं राज़ी थींदे पोइ मां बसि कंदुमि छा मतिलबु यानी सॼी काइनात खे लॻी पई आहे सॼी काइनात खे इहा लॻी पई आहे अलाह तूं ख़ुशि थी वियो अलाह तूं ख़ुशि थी वियो अलाह तूं ख़ुशि थी वियो अलाह तूं राज़ी थी वियो हज़रत आदम अलैहिस्सलाम चवे थो अलाह तूं राज़ी थी वियो नूह अलैहिस्सलाम चवे थो अलाह तूं राज़ी थी वियो अलाह तूं ख़ुशि थी वियो मूसा अलैहिस्सलाम चवे थो अलाह तूं ख़ुशि थी वियो 1.25 लख नबी चवनि था अलाह तूं ख़ुशि थी वियो सॼी काइनात खे हूंदी आहे अलाह तूं ख़ुशि थी वियो अलाह खे छा लॻी पई आहे अल्लाह के लगी पई आहे वलसौफ युअतीका रब्बुक फतर्ज़ा ओ मुंहिंजा महबूब मां तोखे एॾो ॾींदुमि जो तूं ख़ुशि थींदे सभिनी खे लॻी पई आहे अल्लाह ख़ुशि थिए अल्लाह खे लॻी पई आहे मुंहिंजो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशि थिए बाक़ी तकलीफ़ छो आई आहे नबी खे जेके ॾुख ईंदा हुआ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह खे फरमायो अल्लाह साईं मूंखे ॾुख छो अल्लाह फरमायो मां तोखे ॾुख ॾिना काथे ॾुख ॾिना आहे जीअं जंहिंजी मोहबत हूंदी आहे न जीअं उहे पाण में ॻाल्हाईंदा आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह खे चयो अल्लाह मूंखे ॾुख छो अल्लाह चयुसि तूं ॾिस त सही मां तोखे ॾुख ॾिना काथे आहियां कॾहिं ॾुख ॾिना आहे अल्लाह वक़्तु ॻाल्हियूं ॿुधाएसि थो तोखे काथे ॾुख ॾिना अल्लाह फरमाए थो ॾिस त सही अलम यजिदका यतीमन फआवा तूं यतीम कोन हुई फआवा पोइ मां पालियो माए तूं यतीम हुई पालियो मां माए ववजदक ज़ाल्लन फहदा तू मक्के जे मुशरिकाना माहौल में पैदा थियो हुई फहदा पोइ इते तोखे नुबूवत ॾिनी माए ववजदक आइलन फअगना तू हिकु नामालदार हुई तू मक्के जो मिस्कीन शख़्स हुई फअगना पोइ तोखे बीबी खदीजा निकाह में ॾिनी माए पोइ तोखे आसूदो कयुमि मक्के में आसूदी औरत बीबी खदीजा हुई ऐं मिस्कीन शख़्स वो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुयो मिस्कीन अल्लाह इहा शादी करवाई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बीबी खदीजा सां बीबी खदीजा जॾहिं नबी सां शादी कई हिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदाऊं एॾियूं त पसंदि अची वियुसि बीबी खदीजा खे अल्लाह जो नबी एॾो त प्यारो लॻुसि जेके बीबी खदीजा जा माल हुया न जेके मिल्कियत हुई सॼी नबी खे ॾेई छॾी अल्लाह फरमायो ववजदक आइलन फअगना तू ॾिस त सयूं तू मक्के जो मिस्कीन शख़्स हुई फअगना पोइ तोखे बीबी खदीजा निकाह में ॾिनमि तू आसूदो थी पए फअम्मल यतीम फला तक़हर जॾहिं को यतीम अचई उनजे मथां ग़लबो न कजांइ उनजे मथां शफ़क़त जो हथ रखजांइ व अम्मा साइल फला तनहर जॾहिं को साइल अचई उनखे डांटी जाए न उनखे झंकी जाए न व अम्मा बिनिअमति रब्बिका फहदिस तू पंहिंजे रब जी नेमतुनि खे ॾिसी उनजे एहसाननि खे ॾिसी हमेशह अल्लाह जी पाकाई बयानु कंदो वतिजांइ तू ॾिस त सयूं मां तोखे ॾुख काथे ॾिना आहे ॾुख ॾिस त सयूं अलम नशरह लक सदरक मां त तुंहिंजो सीनो खोले छॾियुमि
तू जेका ॻाल्हि तू यादि कंदो आहे उहा तोखे जल्दी में यादि थी वेंदी आहे। तुंहिंजो सीनो खोले छॾियो आहे, मां तुंहिंजो चेतो खोले छॾियो आहे। अलम नशरह लक सदरक व वज़अना अन्क विज़रक। जॾहिं मां तोखे नुबूअत ॾिनी हुई, नुबूअत मिलण महिल तुंहिंजी पुठी चिॿी थी वई हुई। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नुबूअत मिली न, अल्लाह जो नबी बीबी ख़दीजा ॾे आयो अथई, पुठी मुबारक चेल मुबारक चिॿी हुई, बोझ थिए पियो त मां हिते तौहीद जी दावत कीअं ॾींदुमि, हे त मूंखे कुटींदा। सॼा वॾा ज़िद्दी आहिनि, सभु आसूदा आहिनि ऐं सभई सरदार आहिनि, मां हिकिड़ो मिसकीन शख़्स आहियां, हिते तौहीद जी दावत ॾींदुमि त हे त मां कुटींदा। अल्लाह फरमायो ववज़अना अन्क विज़रक, उहो जेको तुंहिंजे मथां बोझ थिए पियो, उहो बोझ तुंहिंजो असां खयोंसीं, तूं आसानी सां तौहीद जी दावत ॾिनी। अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक, उहो बोझ एॾो वॾो हुयो जो तुंहिंजी पुठी खे चिॿो करे पियो, तुंहिंजी पुठी टुटे पई उन बोझ जे करे, उहो बोझ असां खयोसीं। वरफ़अना लक ज़िक्रक, असां तुंहिंजो नालो क़यामत ताईं जे लाइ बुलंद करे छॾियोसीं। क़यामत ताईं तुंहिंजो नालो हलंदो पियो, जेसि ताईं अल्लाह जो नालो हले थो ओसि ताईं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो बि हलंदो पियो गॾु गॾु। हे उहो नबी आहे जंहिंजा अल्लाह साईं जॻह ब जॻह कसम खया आहिनि, जॻह ब जॻह कसम। हिकु दफ़े मुशरिक आया, उन्हनि चयो त इहो असां क़तल कंदासीं, हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असां क़तल कंदासीं, छो त असांजे इलाहनि खे ॻाल्हाईंदो आहे, असांजे महबूदनि खे ॻाल्हाईंदो आहे, असां क़तल कंदासीं। अल्लाह पुठ कई। मां तव्हांखे अॻां ॿुधायुमि त हे उहो शख़्स आहे जंहिंजी जॻह ब जॻह पुठ अल्लाह कई। अल्लाह पुठ कीअं कई? अल्लाह कसम खई, उन्हनि खे जवाबु ॾिनो, कसम खई। अल्लाह फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद, ला उक़सिमु, ला ओ दुश्मनओ, ओ मांजा दुश्मनओ, ओ नबी जा दुश्मनओ, ला ईअं न चवो। छो त चवो हिनखे क़तल कंदासीं, ला न चवो, ईअं न चवो, ला न चवो। उक़सिमु बिहाज़ल बलद, मूंखे कसम आहे हिन नबी जे घिटिन जो। उक़सिमु बिहाज़ल बलद, हिन नबी जे शहर जो कसम, हिन नबी जे वतन जो कसम, मूंखे नबी जी घिटिन जो कसम, जाते इहो नबी घुमंदो आहे। अल्लाह नबी खे मुखातब थी चवे थो, व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद, इहे तुंहिंजे क़तल खे हिलाल सम्झू वधा थी। हिते मके में, जंहिं मके में गाह न कटबो आहे, मके में हरम में हीअं एतिरो पन बि न पटबो आहे, हिन पन जी चोटी उहा ई न पटबी आहे, नाजाइज़ आहे, उहो हरम जो इलाइक़ो आहे, उते हराम आहे। शिकार बि न कबो आहे, शिकार खे धकु बि न हणबो आहे, पखी खे न धकु हणबो आहे, उतां जो पन न पटबो आहे। व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद, तो जही अज़ीम शख्सियत जो, अल्लाह जे महबूब जो, अल्लाह जे हबीब जो क़तल हिलाल सम्झो वधा थी। केॾा बेवकूफ़ आहिनि, तोखे क़तल न करे सघंदा, तूं मज़े सां तौहीद बयानु कंदो वञ। व अंत हिल, हुननि चयो, हिकु दफ़े चयो त इहो शाइर आहे, शेर ठाहींदो आहे, बैत ठाहींदो आहे, इहो सचो नबी कोन्हे, सचो नबी कोन्हे। अल्लाह पुठ कई, अल्लाह जवाब है ना, अल्लाह अजीब तरह से जवाब है ना। अल्लाह फरमायो फला उक़सिमु बिमा तुबसिरून व मा ला तुबसिरून इन्नहु लक़ौलु रसूलिन करीम व मा हुवा बिक़ौलि शाइर। अल्लाह फरमायो फला, फला न न न न, ईअं न चवो। छो था चवो त हे बैत ठाहींदो आहे, हे बैत ठाहींदो, ईअं न चवो, ला न चवो ईअं। उक़सिमु बिमा तुबसिरून, मूंखे उन शयुनि जो कसम जेके ॾिसण में ईंदियूं आहिनि, जेके शयूं ॾिठल आहिनि। व मा ला तुबसिरून, मूंखे उन शयुनि जो बि कसम जेके ॾिसण में न ईंदियूं आहिनि। काइनात जूं शयूं ॿ क़िस्म आहिनि, सॼी काइनात जूं। के शयूं उहे आहिनि जेके ॾिसी सघबियूं आहिनि, जे तव्हां मूंखे ॾिसो था, मां तव्हांखे ॾिसां थो, इहे शयूं ॾिसण में अचनि थियूं। के शयूं उहे आहिनि जेके ॾिसण में न बि ईंदियूं आहिनि, जीअं हवा आहे, काफ़ी शयूं ईअं आहिनि जेके नथा ॾिसी सघूं। अल्लाह साईं ॿिन्ही शयुनि जो कसम कयो, फला उक़सिमु बिमा तुबसिरून, मूंखे कसम आहे उन शयुनि जो जेके ॾिठल आहिनि। व मा ला तुबसिरून, मूंखे उन शयुनि जो बि कसम जेके न ॾिसण में अची सघंदियूं आहिनि। इन्नहु लक़ौलु रसूलिन करीम, हे त इज़त वारे रसूल जो कौल आहे, अल्लाह जे तरफ़ां आहे। व मा हुवा बिक़ौलि शाइर, मुंहिंजो हबीब शाइर कोन्हे, मुंहिंजो हबीब हे बैत न ठाहिया आहिनि, हे अल्लाह जे तरफ़ां आहे। अल्लाह अल्लाह कसम खई जवाब ॾिनो, अल्लाह हिन नबी जी पुठ कई, कसम खई। हिननि चयो त हे रसूल कोन्हे, हे अल्लाह जो नबी कोन्हे, सचो नबी।
अल्लाह साईं कसम खयां यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन वल क़ुरआनिल हकीम माके क़ुरआन हकीम जो कसम इन्नका लमिनल मुरसलीन तू त रसूलन मो ये गलत चवन था इनन जी गाल गलत है अल्लाह जगह ब जगह इन नबी जी पुट कई एक दफे इनन चयो मजनू आ दीवानो आ अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाए चयो त यो मजनू आहे दीवानो आहे अल्लाह साईं कसम खया नून वल क़लमी वमा यस्तून मा अंत बिनिअमति रब्बिका बिमजनून व इन लक लअजरन गैर ममनून व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम अल्लाह साईं कसम खाए चयो नून वल क़लमी वमा यस्तून माके कसम आहे कलम जो वमा यस्तून ऐं जेका कलम सिटरूं लिखंदी आ कलम जो कसम है कलम जे लिखे जो कसम जेका कायनात में लिखाई हले थी ना कलम ऐं कलम सां जेको कुझु लिखियो वञे थो अल्लाह इन सॼी लिखाई जो कसम कयो वल कलम माके कसम आहे कलम जो वमा यस्तून माके कसम आहे उन लिखाई जो जेको कलम लिखंदो आहे त मा अंत बिनिअमति रब्बिका बिमजनून तो रब जे एहसानन सां तू दीवानो कोने मजनू कोने को तू मजनू कोने को व इन लक लअजरन गैर ममनून अल्लाह वट तो जे लाए त मजदूरी पई आ बिना हिसाब जे खुट व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम तू त अखलाकन जे हिक आला पैमाने ते आ तोखे अल्लाह वॾा वॾा अखलाक ॾेई छॾिया आहिनि जंहिंमें एॾा वॾा अखलाक हुजनि उहो दीवानो थी सघे थो उहो मजनू थी सघे थो न न इहे ग़लति था चवनि अल्लाह हिन नबी जी हयाती जो भी कसम खयो हयाती जो कसम अल्लाह कीअं कसम कयो उहो क़ुरान मजीद में लिखियल आहे हयाती जो कसम अल्लाह कसम खयो लअमरुका इन्नहुम लफी सकरतिहिम यअमहून माके तो जी हयाती जो कसम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी टोटल 63 सालन जा जेके ॾींहं बेन था उहे ॾींहं बेन था 22,600 ऐं कुझु ॾींहं 63 साल एक साल में ॾींहं पवंदा आहिनि 360 ॾींहं हिसाब कंदो कैलकुलेटर कयूं त नबी जी ज़िंदगी जा टोटल ॾींहं 22,600 ऐं कुझु ॾींहं अल्लाह इन ॾींहंनि जो कसम कयो अल्लाह नबी जे ज़िंदगी जे हिक हिक लम्हे जो कसम कयो अल्लाह कसम कयो लअमरुका इन्नहुम लफी सकरतिहिम यअमहून माके तो जी ज़िंदगी जे हिक हिक लम्हे जो कसम तो जे ज़िंदगी जे 22,600 ॾींहंनि जो कसम त इन्नहुम लफी सकरतिहिम यअमहून इहे पंहिंजी परेशानी में ये जेके तो दुश्मन आहिनि इहे हमेशा परेशान हूंदा बस आख़िरी ॻाल्हि कयां थो ऐं महिमान बि वॾा वॾा अचनि था मां त इलाइक़े जो आहियां मुंहिंजी हैसियत हिते मीज़बान जी मां त मीज़बान आहियां लेकिन वॾनि जो हुकुम थियो उन्हनि जी हुकुम जी तकमील कंदे मां आयुमि न त न अचां ऐं महिमान बि अची विया आहिनि आख़िरी ॻाल्हि आहे अल्लाह हिन नबी जे कौल ऐं ॿोल जो बि कसम कयो कौल ऐं ॿोल जो बि कसम जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो न क़यामत जे ॾींहुं अल्लाह ऐं नबी हीअं बीठा हूंदा सफ़ा गॾु अल्लाह ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु बीठा हूंदा बाक़ी सभु आवाम हूंदो ख़ल्क़ हूंदी ईअं ई जीअं इहे ॿ शख़्स गॾु हूंदा बाक़ी कंहिंजी बि मजाल हूंदी न हूंदी हिकु नबी ॿियो अल्लाह हीअं गॾु बीठा हूंदा सफ़ा पोइ उते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं कुझु शख़्स ईंदा जंहिं नबी जो चयो न मञियो हो अल्लाह जे नबी उन्हनि खे तौहीद जी दावत ॾिनी दीन जी दावत ॾिनी हुननि चयो न मञियो हुननि मुखालफ़त कई उहे साम्हूं ईंदा अल्लाह खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे निमाणो मुंहुं करे चवंदो निमाणे अंदाज़ सां अल्लाह इहे थी जाए मुंहिंजो चयो कोन मञियो हो अल्लाह इहो कौल कंदो अल्लाह खे इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कौल कंदो अल्लाह ये कसम कई हिन क़ुरान पाक में ये कसम लिखाए छॾिया इन नबी जे कौल ऐं बोल खे अल्लाह साईं लिखाए छॾियो कसम कई अल्लाह कसम कीअं कयो वकीलिही या रब्बी इन हाउलाई क़ौमुल ला युमिनून माके तो जे उनी कौल जो कसम माके उनी तो जे बोल जो कसम जेको तू क़यामत जे ॾींहुं कौल कंदे बोल कंदे पोइ उहो कौल बोल हीअं कंदे चवंदे ऐं मुंहिंजा रब इहे थी जंहिं मुंहिंजो चयो कोन मञियो हो अल्लाह उन जो बि कसम कयो माके तो जे कौल ऐं बोल जो कसम दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे दीन जे सही सही सम्झ जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमाए ऐं इन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत सां
असांजे सीननि खे मुनव्वर फरमाए वा आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।